दोस्तों, मां हाणे मस्जिद इब्न तोलून जे ॿाहिरां बीठो आहियां। तमामु तारीख़ी तव्हां हिन जी दीवारूं ॾिसी था सघो ऐं हिन पासे था ॾिसी सघो था। तमामु हिकिड़ी तारीख़ी 1000 साल पुराणी मस्जिद आहे। अचो तव्हांखे त मां हिन जी तारीख़ ऐं खां ॿुधायां ऐं तव्हांखे हिन जो सैर करायां। दोस्तों, इब्न तोलून मस्जिद जेका आहे उहा मिस्र जी पुराणी तरीन मस्जिदनि मां हिकु आहे। हिन जी वॾी शानदार हिस्ट्री आहे। ठीकु आहे, हीअ मिस्र जी सभ खां वॾी मस्जिद बि आहे। हिन में काठ जो तमामु ज़बरदस्त कमु थियल आहे, हे तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिन में अब्बासी दौर जी हीअ ठहियलु आहे, अब्बासी ख़िलाफ़त जी। तारीख़ी तौर ते ही जेके आहिनि ठहियलु जहिड़े नमूने सां हिननि जी हिते हिन डेस्टिनेशन खे हितां जी गवर्नमेंट जी एतिरी मालिकी कोन्हे, न त हे तमामु ज़बरदस्त थी थो सघे। हिन मस्जिद जो असां वारनि वांगुरु हाल कयो अथऊं। छा सिचुएशन आहे। भली ॻाल्हि इहा आहे त हिन मीनार ते चढ़ण खां पाबंदी न आहे, माण्हू वञनि था पिया। त मुंहिंजो तजसुस थी पियो आहे मां बि वञा। अचो त तव्हांखे बि वठी हलां। हेलो, वॾो पीको आहे हिते। हलो त हलो। आराम पई इहा आहे त हितां रस्तो ई न आहे हेॾे मथे चढ़ण जो। हेॾे टपी आया आहियूं एतिरो इलाइक़ो, हाणे हिन जो रस्तो ॻोल्हणो पवंदो। मस्जिद मां लॻे थो निकिरी करे काॾे वञूं। हीउ दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे, सभु जेके बि आहिनि सो बहरहाल वेंदासीं त इंशाल्लाह ज़रूरु। हलो ॾिसूं था पिया। मिस्र जी, सॼी मिस्र जी वॾी मस्जिद आहे, अंदाज़ो लॻायो। जी हा दोस्तों, घुमंदे घुमंदे आख़िर वॾो पंधु करे पहुची विया आहियूं। मस्जिद जो मीनारो जेको पोयों बंदि थियल आहे, होॾां ई रस्तो वञे थो पियो। अचो त तव्हांखे ॾेखारियां। हीउ रस्तो आहे, हलो त हलो। हीअ हिकिड़ी जॻह शायदि रहिजी वई अथनि, हिते टिकट न रखी अथऊं। हिन जी मालिकी बि नथा करनि। टिकट रखी मथां चवंदा हूंदा छा हाणे खुआरी खणो। वधीक ॾिसूं अहिड़ा आरामी बि आहिनि हुते मथे वेठा हुजनि। ख़ैर मस्जिद आहे, मथां थोरो तकदुस बहाल रखियो हुजऊं त हिते टिकट आहे। पर ॿियनि जाइनि ते त वठनि था, हिते रखी करे छा कंदा। ॾिसो, हलो त मथे हलो। हे छत ते चढ़ी आया आहियूं। भउ बि थिए थो पुराणे दौर जी आला पना ॾे। हितां मीनारे जो हे मंज़र आहे। हलंदासीं मथे इंशाल्लाह। वधीक उतां ॾिसूं था हली वरी। हेॾो रस्तो आहे। रस्ता उन दौर जा पाइदार आहिनि। वॾो कंस्ट्रक्शन जी क्वालिटी जेका आहे उहा ज़बरदस्त आहे, इन में कोई शक कोन्हे को। वरी हलो साईं। हे मिस्र शहर आहे हेठां। शहर न, कायरा। वरी हलो, वञे थो गोल फिरंदो। हेॾो मस्जिद जो ऐं शहर जो व्यू वठो। साक़िफ़ आहिनि। हलो हलंदासीं। हेॾे वञिणो आहे। हलो त हलूं, सफ़र खे कंटिन्यू कयूं। हे हितां ॾिसो, वरी हलो। मां हर कटींदो थो वञा। ज़बरदस्त गोल ॾकण आहे, वरी ड्रिकी आहे। हैरत यादि थी थिए त उन दौर में हिननि जा मिस्त्री आंदा किथां हूंदा। हलो साईं, चोटीअ ते अची विया आहियूं। वाह वाह, सुभान अल्लाह। हे ॾिसो ओल्ड कायरा, पुराणी कायरा जो हे मंज़र आहिनि। अचो मस्जिद जे पासे रहो।
वाह ज़बरदस्त सुभान अल्लाह। सोचो था छा रंगी आहे रंग। वाह वाह मस्जिद इब्न तोलून मीनारो अञा मथे वञण जो रस्तो आहे पर मार पवेनि का बंदि कयो अथऊं हेॾो। दिलि करे थी सफ़ा चोटीअ ते वञी बीहां पर हाणे हितां कॾहिं वञी सघंदासीं। ॾिसो था हे रस्तो आहे हेॾो चओ त अञा मथे हलां पर मथे बंदि करे छॾियो अथऊं। ॾिसो था मतिलबु तव्हां एतबार न कयो संगत में थींदो आहे न त इन जे करे लाज़मी हो त तव्हांखे हर हक़ीक़त खां वाक़िफ़ हाल करायां। बहरहाल दोस्तो उम्मीद आहे त तव्हांखे मस्जिद इब्न तोलून जो ही सफ़र जेको आहे वणियो हूंदो ऐं तव्हां हिकु पासो चवंदव त डॉक्टर घुमायो आहे ऐं हिकु पासो अकेलो सिर्फ़ु घुमियो न आहे। साम्हूं हीअ सुल्तान सलाहुद्दीन अयूबी जो क़िलो आहे, इहो साम्हूं इहा मस्जिद बि हुनजी आहे सम्झो न। इहा इन ते इहा बि तव्हांखे घुमाईंदुमि इनशाअल्लाह। ठीकु आहे त ॾाढी ॾिसो विच में शहर अथव परियां क़िलो अथव। चवनि था हिकिड़ो दफ़ो काहिरा में दरिया नील उथरी पियो, सॼे मुल्क खे ॿोड़े छॾियो ऐं पर हिन मस्जिद खे कुझु न थियो, वॾी तबाही आई। हिन पासे ॾांहुं दरिया नील आहे, एॾो ॿिए पासो पाणी कढी करे हिन पासे ॾांहुं अलाए कीअं उन दौर में इंजीनियरिंग करे सुल्तान सलाहुद्दीन अयूबी हिन क़िले ॾे मस्जिदनि ॾे हिननि ॾे पहुचायो हुयऊं पाणी। बहरहाल इहे वरी बाद जूं ॻाल्हियूं आहिनि। महिरबानी इजाज़त ॾींदो मां थोरो हाणे पंहिंजे मुंहं सां थोरो मज़ो वठां। तव्हांजे चकर में मुंहिंजो मज़ो तो ख़राबु थिए पियो। छा ख़्यालु आहे? अल्लाह निगहबान।